वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं आहियां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां पहुता आहियूं ग़ुलाम हुसैन लुंड जी बस्तीअ में। नाज़रीन ग़ुलाम हुसैन लुंड जी बस्ती ज़िले ऐं तहलके टंडे अलहयार में सभ खां वॾी बस्ती ॿुधाई वञे थी, जिथे 3 खां 4 हज़ार घर ॿुधाया वञनि था ऐं 15 खां 20 हज़ार आबादी ॿुधाए वञे थी। ऐं हीअ बस्ती जीअं त ज़िले जी तमामु वॾी बस्ती आहे त उन लिहाज़ खां हिन बस्तीअ में मसइला बि तमामु घणा आहिनि। अचो त पाण हिन बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं त हिते माण्हू ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। कहिड़ा भला ग़ुलाम हुसैन बस्ती में हिते ॻोठ में मसइला आहिनि, इहे त असांखे थोरा तफ़सीली ॿुधायो। हिते पीअण जो पाणी कोन्हे साफ़, नलकनि जो पाणी ख़राबु आहे। मिनरल वाटर गवर्नमेंट हयो आहे उहो सॼो ॾींहुं बंदि आहे, राति ॾींहुं बंदि आहे। आरो प्लांट हा, ॿियो हीउ जेको गटर नाला आहिनि उहे नालियूं उथलियूं पियूं आहिनि, इहो मसइलो आहे। ॿियो ख़ैर स्कूल जी छा पोजीशन आहे? स्कूल बंदि आहे, किरोना जे करे अलाए कंहिंजे करे पोइ यको ई बंदि आहे। अच्छा, हिकिड़े स्कूल में ॿुधो अथमि त के कूली वेठा आहिनि, अलाए केरु? हा, इहे बि वेठा आहिनि। पोइ तव्हां छा पिया कयो हितां जा रहवासी? असां माठ कयो वेठा आहियूं, केॾांहुं वञूं, कंहिंखे तव्हां ॾियूं। न, हिन जे लाइ इदारा आहिनि, हिन जे लाइ DC ॾे वञी सघे थो, MP ॾे वञी सघे थो। हींअर त हालात आहिनि, माण्हू घर कान थी गवर्नमेंट निकिरण ॾे, केॾांहुं वञूं। ॿियो ख़बर पंहिंजे ॻोठ जा मसइला कहिड़ा आहिनि, कहिड़ी सूरत हाल आहे? असांजे ॻोठ जा मसइला काफ़ी जाम आहिनि। हिते पाणी जी जेको निकाल ही अवां ॾिसो था त हीअ हालत साॻी लॻी पई आहे। वाटर प्लांट बि लॻो पियो आहे, जेको पाणी वारो सिस्टम लॻो पियो आहे टैंकी वारो, उहो बि बिल्कुलु तबाह थी चुको आहे। 2-3 स्कूल आहिनि, हिकिड़ो लेडीज़ जो स्कूल आहे, 2 जेंट्स जा आहिनि, उहे बि बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि। ऐं बेरोज़गारी बि बिल्कुलु जाम आहे, हिते को बि सिस्टम कोन्हे। ऐं हिते वॾेरा छा आहे जेको MNA इहे आहिनि हिते उहे ईंदा आहिनि, ख़ाली वोट वठी हलिया वेंदा आहिनि। जीअं हाणे किरोना जो जेको इहो चक्कर हले पियो बीमारी जो, हिते को अमलो कोन्हे आयो असां वटि। असां जाम कंप्लेन बि कईसीं। असांजे ॻोठ जा जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, कमाईंदा आहिनि गवादर में, उहे हींअर आया हुआ त असां वरी उन्हनि खे कंप्लेन बि ॾिनीसीं। असां चयो हिननि जी डॉक्टरी बि कयो, इहे ॿाहिरियां आया आहिनि, कुझु मसइला इहे लॻा पिया आहिनि, को माण्हू हिते कोन आयो असां वटि। ऐं बेरोज़गारी जाम असांजे ॻोठ में लॻी पई आहे, मसइला जाम लॻा पिया आहिनि। हिकिड़ी हॉस्पिटल पहिरीं तक़रीबन हुनखे 20 साल थी विया आहिनि। 20 साल में असां जाम कंप्लेन बि ॾिनीसीं, को अमलो कोन्हे आयो असां वटि। हुन हॉस्पिटल में अवां हींअर बि विज़िट कंदा, हुते अक़लियत रहे पई, हॉस्पिटल बिल्कुलु बंदि लॻी पई आहे। नियाणियुनि जो स्कूल आहे, हुते को दरवाज़ो कोन्हे, बोर्ड वग़ैरह बि कोन्हे, हिकिड़ी चटाई हेठि लॻाए उते ई ॿार पढ़ंदा आहिनि स्कूल जा। अच्छा, भला हिते माण्हुनि जो गुज़र सफ़र छा थिए? माण्हुनि जो गुज़र सफ़र मज़ूरी ते आहे बसि। के किथे वीचारा कराची में वेंदा आहिनि कमाइण, के सिक्योरिटी गार्ड में हूंदा आहिनि, के गवादर में वेंदा आहिनि कमाइण। बेरोज़गारी जाम आहे हिते। बीमारी भला कहिड़ियूं आहिनि हिते? बीमारी हिते BC वारी साई जेका बीमारी पई हले न, पाणी वारी, हिते असांजे ॻोठ जो पाणी बि सही कोन्हे हिते। ऐं टैंकी लॻी आहे, उहा बि बिल्कुलु बंदि लॻी पई आहे, काफ़ी टाइम थी वियो, तक़रीबन 4-5 साल थी विया आहिनि। ॿियो ख़बरचार मसइला कहिड़ा आहिनि? हिते असांजो निकाल सही कोन्हे, असांजे ॻोठ जा जेके स्कूल आहिनि उहे बि सही कोन आहिनि। हिते जे असांजे ॻोठ जा जेके चङा माण्हू आहिनि सही कमु कोन था कराइनि। वोटण वठण वारा वोट रुगो वठियो वञनि हलिया। इस्पतालनि जी हालत तव्हां पाण ॾिसो कहिड़ी लॻी पई आहे, गटर नालनि जी पाण हालत ॾिसो कहिड़ी लॻी पई आहे। इहे असांजा हिते आहिनि, असीं मज़ूरी कंदा आहियूं, ऐं पाण रक्शो हलाईंदो आहियां। हिते तक़रीबन जेके माना कम आहिनि सभु ख़राबु लॻा पिया आहिनि। थोरो तव्हां पाण ॾिसो कहिड़ी हालत लॻी पई आहे हिते। सिहत जी बीमारी हिते काली साई हले पई, आम जाम हले पई। काली साई जेका आहे न, वो आम जाम हले पई। पाणी ख़राबु हले, ॿियो को सबबु आहे हाणे, या वरी तफ़सील थींदी त ख़बर पवंदी न छा आहे। इस्पताल जी ज़रूरत आहे, इस्पताल आहे कोन। तक़रीबन 3000 ॻोठ जा 3000 घर आहिनि, माण्हू रहनि था, हिकिड़ी ज़ात आहे। तक़रीबन हिते माना इस्पताल जी ज़रूरत आहे, इस्पताल हुजणु खपे। हीअ जेका आहे उहा बि तबाह थी पई आहे। उते हारी वेठा आहिनि, उहो जेके ज़िमेदारनि जंहिंजे पासे हूंदी उन्हनि जे हूंदा, ॿिए कंहिंजा हूंदा। अच्छा, उन बिल्डिंग में अंदरि वेठा लाज़िम माण्हू वेठा आहिनि, त हारी वेठा आहिनि, ग़रीब वीचारा वेठा आहिनि। भला हिते अमन अमानी सूरत हाल कीअं आहे? अमन अमानी पंहिंजा पाण में आहियूं, ठहिया पिया आहियूं। हिते का बि किरोना जे लाइ को बि टीम कोन आई आहे, का बि शइ कोन थिए। हिते असांजा ॿाहिरि माण्हू कमाइनि था, उहे बि आया आहिनि, हिते आया आहिनि, उन्हनि जे लाइ बि हिते को माण्हू कोन आयो आहे। हिते छा पियो थिए छा कोन्हे, को मसइलो कोन थियो हिते। बाबा इलाही मसइला आहिनि हिते, केर बि कंहिंजो कोन्हे। असांजे ॻोठ जा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे केर बि माना ग़रीबनि ते हथ कोन था रखनि। जे राशन आयो बि हो त उहो बि राशन माना असां पंहिंजा मुसलमान भाइर हुआ, ग़रीब हुआ, उन्हनि खे कोन मिलियो, हारियुनि खे ॾेई छॾी ॾींहंनि। हा, जेके असांजा ग़रीब मज़दूर आहिनि, जेके ॿिए पासे ग्वादर में कराची में कमाइनि था, उहे आया हिते, उन्हनि खे कोन मिलियो,
उहे पोइ चुप करे वेठा हुआ। पहिरीं त राशन मिलियो चए असां ॻोठ वारनि खे विराईंदासीं, उहो विरायूं कोन, ग़रीबनि खे कोन मिलियो, उहो ॾेई छॾियऊं हारियुनि पंहिंजनि खे। तालीम जी छा सूरत हाल आहे? तालीम पुट कोन्हे, का बि हिते तालीम कोन्हे, स्कूल सभु बंदि आहिनि, न मास्टर आहिनि, न सही ड्यूटी था ॾियनि। पहिरीं ॻाल्हि आहे कोन, तालीम आहे कोन, तव्हां पाण हली ॾिसो हुते। भला इस्पताल जी छा पोज़ीशन आहे? इस्पताल जी त पुछां, इस्पताल जी का हाल सूरत कोन्हे। इस्पताल ठही हुई पहिरीं इलाही सालनि खां पोइ, यकी बंदि आहे, का शइ कोन्हे, न डॉक्टर न के आया, कुझु न आहे, हारी वेठा आहिनि हुते। बसि इहा इस्पताल बंदि आहे। सरकारी बिल्डिंग में हारी वेठा आहिनि। सरकारी बिल्डिंग में हारी वेठा आहिनि। अच्छा भले गटर बटर उथलनि पिया हिते को बि कुझु बि कोन्हे। गटर उथलनि पिया, इहे पाण पाड़े वारा मिली करे माना साफ़ कनि था, बाक़ी म्यूनसिपल वाला इहे केरु ई कोन थो अचे हिते। कहिड़ा हाल अथव? बाबा ख़ैरु लॻो पिया। केतिरो वक़्तु गुज़रे? वक़्तु सही कोन पियो गुज़रे। असांजो जेको ॻोठु आहे बिल्कुलु तबाह ऐं बर्बादु थियो पियो आहे। MP MN करे विया आहिनि असांखे। ख़ुदा जे वास्ते MP MN खे चओ असांजा रुॻा मसइला हल करनि। असांजा ॻोठ में 3000 घर आहिनि, आवाम रहे पई हिते। आवाम जो मसइलो हल नथा करनि त पोइ हीअ वोट छो वठनि था अचनि? हीअ वोट वठो रुॻो हलिया था वञनि, असां ग़रीब माण्हू रुलिया पिया आहियूं। जी हा, मसइला ये आहिनि त पहिरियों मसइलो आहे असांजी हेतिरी आवाम आहे, असांखे इस्पताल ॾियनि। ॿियो मसइलो आहे त सही, पर हुते गॾा ॿधा पिया आहिनि। जी हा, ऐं ॿियो स्कूल आहिनि कोन। असांजो नियाणियुनि जो स्कूल आहे, उहो बि ख़राबु थियो पियो आहे। जेको भॻो टुको पियो आहे हुते बि केरु कोन आहे। मास्तर आहिनि कोन, ॿार वीचारा वञनि था, वरी वापसी था अचनि। मैट पुछनि था छो वापसी बि आया आहियो? हू चवनि था मास्तर आहिनि कोन, स्कूल भॻो पियो आहे। अच्छा, पीअण जो साफ़ पाणी भला? पाणी आहे, इहो लॻल आहे हिते असां वटि। इहो आहे रईसनि जे हथ में। असांजा रईस जेके आहिनि हुननि जे हथ में आहे। असां वञूं था भरण लाइ त हुते पहिरीं बि असां फ़ोटू मोकिलिया हुआ, नेट ते फ़ोटू मोकिलिया हुआ, पर अञा ताईं कुझु ई कोन थियो। हू बंदि करियो, पंहिंजे बंदियुनि ते पिया घुमनि, पघार फ्री जा पिया खाइनि। बीमारियूं कहिड़ियूं आहिनि हिते? बीमारियूं इहे जेके कारी सावी आहे, ॿियो त कुझु ई कोन्हे। कारी साई छाजे करे थी आहे? हीअ निकाल जे करे, गंद जे करे, हीअ खॾा हणनि था पोइ पंहिंजे घरनि ते। हीअ निकाल कोन्हे, इन जे करे पई असांखे ईअं पई लॻे त हीअ निकाल मां पई थिए। अच्छा, भला तूं पढ़ियो केतिरो आहीं? जी मेट्रिक। अॻिते न पढ़ी? न, छो? स्कूल ई कोन आहिनि हिते। स्कूल त मैट्रिक ताईं पढ़ियो आहीं न, जी। कॉलेज में वञबो न। कॉलेज में ख़र्चो हुजे न, ग़रीब माण्हू आहियूं। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु आहे नंढड़ी साही जो, मूंसां गॾु रहिजो। नाज़रीन, साई खां पोइ प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार अचो त ग़ुलाम सेन लुंड जी बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं। कहिड़ा मसइला आहिनि हिते पाण वटि? असां वटि इहे मसइला इहे निकाल जा आहिनि। ॿियो इहो स्कूल जो आहे त स्कूल में पटे वारो बि कोन्हे, सफ़ाई जे लाइ सफ़ाई स्कूल में कोन्हे। ऐं इन जो पटे वारे जो पघार बि मास्तर वेठा खाइनि, पघारदार उहो आहे कोन। स्कूल में चोरियूं बि थियनि, फसाद बि थियनि, पोइ असां पाड़े वारा लो था थियूं। 2-3 चकर मास्तरनि जे ख़िलाफ़ु असां दरख़्वास्त बि ॾेई आहे, जज साहिब खे बि ॿुधायो आहे, हर ॻाल्हि हेॾा होॾा, पोइ बि असांजो मसइलो हल कोन थियो आहे। ऐं मास्तरनि खे चऊं था, मास्तर विरहण खे था अचनि असांखे, पटे वारा धार मारीनि था। पटे वारा आहिनि कोन, उहे ॿार हुते गंद पिया स्कूल में मेरीनि। स्कूल में किचिरो आहे जेको उहे ॿार पिया खणनि, हर ॻाल्हि ॿार पिया खणनि, पघार उहे मास्तर वेठा खाइनि। छो असां सां इहो छो ज़ुल्म आहे? भला इस्पताल तव्हां वटि आहे हिते? इस्पताल आहे, पर दर बदर थी पिया, गॾा ॿधा पिया आहिनि। अच्छा, हुते गॾा ॿधा पिया? जी जी, गॾा ॿधा पिया आहिनि हुते। ऐं पीअण जे पाणी जी छा सूरत हाल आहे? पीअण जो पाणी जो साफ़ रईसनि जे हथ में आहे, उहो ई बंदि पियो आहे। बंदि पियो आहे, पघार खाइनि वेठा, प्लेटूं पंहिंजे घरनि में वेठा हलाइनि। उहे प्लेटूं पियूं आहिनि जो 50-60 प्लेट आहे, उहे प्लेटूं पंहिंजे घरनि में इस्तेमालु पिया कनि। तव्हांखे कोन था ॾियनि? न न, असांखे पाणी रुॻो मिले, असां शुक्र कयूं, पाणी नथा पीअण ॾियनि। बीमारियूं कहिड़ियूं आहिनि भला? बीमारी असां वटि कारी साई ते जाम आहे। छाजे करे थी आहे? इहो पाणी जे करे, गटर जे करे, माना पाणी सही कोन्हे। ऐं ॿियो नालियुनि जे करे घटियूं सॼियूं ख़राबु थियूं पियूं आहिनि। केरु आवाज़ उथारण वारो ई कोन्हे। घटियुनि जी हालत ई ॾिसो, ॾिसो पिया। मास्तर आहिनि ई कोन, वरी वापसि था अचूं। अच्छा, उस्ताद कोन था अचनि? उस्ताद अचनि कोन, अचनि त 9:30-10। अच्छा, क्लास नथा वठनि? न न, पोइ त तोसां हिते तमामु वॾी ज़्यादती आहे। हां,
हुते वॾो ज़्यादती आहे, वॾो ज़ुल्म आहे न। हा ज़ुल्म ॾाढो आहे मूंखे। पोइ ॻोठ जा छो नथा पंहिंजो चङा मुड़ुस हिन ते छो नथा क़दम खणनि? ना पिया खणनि, नहीं पिया खणंदा। अच्छा नहीं पे खणंदे? हाँ सही आहे, ठीकु आहे। तेरा नाला क्या है? रहमान अली। रहमान अली, तू काएं दर्जे च पढ़दा आहीं? दूजे च। दूजे च? हाँ। उस्ताद आंदा है स्कूल च? ना 10-11 बजे में हम पहले स्कूल च क्लास केने। हाँ, क्लास केनी के? क्लास है ना 1-2 है। अमन नाला क्या है? अंबर। अंबर, तू काएं दर्जे च पढ़दी आहीं? हाँ, ये स्कूल च पढ़दी आहीं? इहो तेरा स्कूल है? दर्जा केड़ा है? पहला दूजा केड़ा? पहला। पहले च पढ़दी आहीं? अलफ अख ABC पढ़दी आहीं? ABC आउंदी आई? भला ॿुधा में को ABC? हाँ, खोली ॿुधा। हाई स्कूल में तो पढ़ी? या मिडल स्कूल में पढ़ा तो पर पढ़ाई बुठ को ना आया 8 में पर अच्छे कुछ कोन थे। अच्छे कुछ भी कोन थे। ऐं पढ़ी 8 में तो? जी हाँ। पढ़ाई छो काने का? बस ये 8 बजे अचंदा साईं, बस 2 बजे हलियो था वञनि, पढ़ाइनि बुठ कोन था। अच्छा। ये ABC भी पूरी मूंखे कान थी अचे, आया 8 में पर। ऐं 8 में अचे ABC भी कोन थी? तमामु वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। उस्तादनि खे भला पढ़ाइण अचे थो? अचे थो पर पढ़ाइनि एतिरा कोन था। छा कंदा आहिनि अचे स्कूल? अचनि था बस, चवनि था ये फरियो ॾे बस वञ। नाज़रीन, मासूम ॿारनि जी अवां ॻाल्हि ॿुधी त ही स्कूल वञनि था त उस्ताद हिकिड़ो त 10 वॻे खां अॻु में पहुचनि कोन था ऐं उन में मुकमिल उस्ताद बि कोन था अचनि, को हिकु अधु अचे थो। ऐं जीअं नंढड़े ॿुधायो त जीअं सुबुह जो वञनि था त उन्हनि खां बुहारी ॾियारी वञे थी। ऐं हिन ॻोठ में सादगी बि एतिरी आहे जो तमामु वॾी आबादी वारो ॻोठ हुअण जे बावजूदु माण्हू पंहिंजो केस बि नथा पेश करे सघनि ऐं माण्हू ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु न आहिनि। उनजो सबबु थी सघे थो त हितां जो भुतार की जहान हुजे, या त उनजो ख़ौफ़ आहे माण्हुनि खे, या वरी माण्हुनि में सादगी आहे, तइलीम जी खोट आहे, उनजे करे माण्हू नथा ॻाल्हाए सघनि। ऐं हिन वस्तीअ जी जेका तइलीम आहे ख़ासि तौर ते उहा तबाह थियल आहे। ऐं इहो केॾो न अलमियाती जहान आहे त हिते जेका डिस्पेंसरी ठाहे ॾिनल हुई उन में हिन वक़्तु कंहिं ज़मीनदार जा हारी वेठा आहिनि ऐं उते को बि डॉक्टर कोन्हे, को बि उते मेडिकल जो अमलो न आहे जो हितां जे माण्हुनि जो इलाजु कराए सघनि। हिते माण्हू कारी साई जे वर बि चढ़ियल आहिनि ऐं तइलीम बि तबाह आहे। पाणी जो जेको हिन जो आरो प्लांट आहे उन्हनि ते बि भोतारनि जो कब्ज़ो आहे। जॾहिं हुनजी दिलि चवे त पाणी खोलिनि, जॾहिं दिलि चवे त हू पाणी न खोलिनि। त हितां जी इहा सूरत हाल आहे जेका माण्हू हिते भोगनि था। ऐं हीअ टंडे अलायार ज़िले जो वॾे में वॾो ॻोठ आहे, वॾे में वॾी वस्ती आहे जंहिंमें तमामु वॾी आबादी आहे, पर हिते तमामु घणा मसइला आहिनि जंहिंजो सबबु सादगी बि आहे ऐं हितां जे माण्हुनि जो पाण में इतिहाद जी खोट बि आहे। हालांकि हिननि खे स्कूल मिलियल आहिनि, हिननि खे इस्पताल मिलियल आहे, पर हितां जा माण्हू उनजो तहफ़ुज़ करे न सघिया आहिनि। नतीजे में हितां जा माण्हू भोगनि था। अचो त हिन वस्तीअ जे ॿियनि माण्हुनि सां बि पाण गुफ़्तगू करियूं था। असांजे ॻोठ जी सूरत हाल इहा आहे की कैमरा जी अख सां तव्हां हर शइ ते ॾिसी सघो था। गटर उथलिया पिया आहिनि, पाणी जो साफ़ु पीअण पाणी जो कोन आहे। ऐं ॿियो स्कूलनि जी सूरत हाल इहा आहे जो ॿार जेके आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। इहा कंडीशन आहे असांजे ॻोठ जी। ऐं इहा सिर्फ़ु असांजे ॻोठ जी न बल्कि सिंध जे हर ॻोठ जी इहा ई सूरत हाल आहे। सिंध जे हर ॻोठ, तव्हां सिंध जी नुमाइंदगी पिया कयो, तव्हां पढ़िया लिखिया माण्हू था लॻो, तव्हां केसि ताईं पढ़िया आहियो? ऐं BCS कंप्यूटर साइंस एग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरो। सिंध यूनिवर्सिटी मां तव्हां कई आहे। हाणे तव्हांजी स्कूलनि जी हिते छा सूरत हाल आहे? स्कूलनि जी सूरत हाल इहा आहे की स्कूलनि में त ॿार जेके ॿार अचनि था पर टीचर पढ़ाइण लाइ कोन्हनि। ऐं स्कूलनि जी सूरत हाल तव्हांजे बिल्कुलु साम्हूं आहे। असांजो गर्ल्स जेको स्कूल आहे स्पेशली उहो त रहम जोगी हालत में आहे। माण्हू कीअं वेहनि? आख़िर पंहिंजा हर कंहिंजी औलाद आहे, जेको बि माण्हू बच्चो पंहिंजो उमाणींदो हुनखे इहो ई डपु हूंदो आहे की असांजे बच्चे कुझु थिए न। सभ खां पहिरीं हूंदी आहे हेल्दी सेफ्टी। अगरि उहो ई महफ़ूज़ न आहे पोइ तालीम कहिड़े कम जी? सही ॻाल्हि आहे। तव्हां भला यूनिवर्सिटी मां BS कंप्यूटर साइंस में करे आया हो त तव्हां पंहिंजे ॻोठ जे लाइ कहिड़ो किरदारु पिया अदा कयो? असां इनशाला जेतिरो थी सघे थो असां कयूं था। असां सोशल मीडिया ते बि ॾियूं था। सोशल मीडिया ते कुझु जेके ट्रेंड आहिनि असांजा उहे बि हलायूं था, या सोशल मीडिया जेके बि असां फेसबुक आहिनि हुते बि हलायूं था। पर असां जेके चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि, जेके MNE आहिनि, जेके MP आहिनि, हुननि ते को असर ई कोन थो थिए।
ख़बर न आहे उहे कहिड़ी मिटी जा ठहियल आहिनि। वोट ॾियूं था, आख़िर कंहिंखे वोट ॾियूं? जंहिंखे वोट ॾियूं था पहिरीं त नारा इहे हूंदा आहिनि सभु तव्हांजी ख़िदमत कंदासीं। जॾहिं कुर्सी ते ईंदा आहिनि नारा ई तब्दील थी वेंदा आहिनि ऐं हर कोई बसि पंहिंजी मस्ती में लॻी वेंदो आहे। हाणे 5 सालनि खां असां जेके MNA आहिनि MP आहिनि हींअर नज़र कोन ईंदा। जॾहिं 5 सालनि खां पोइ जॾहिं इलेक्शन वेझे ईंदी न तव्हांखे सभु इहे भोतार हिते नज़र ईंदा। यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट हुअण जे नाते तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे त हिन मसइले खे हल कीअं कजे, वॾेरनि जे ठॻियुनि खे कीअं रोकिजे? मसइले जो हाल इहो ई आहे की असांखे पंहिंजे पाण खे तब्दील करणो पवंदो। छो ई वॾेरा तब्दील कोन थींदा, चाहे इहे वॾेरा हुजनि, हिननि जा पीउ हुजनि, हिननि जूं नस्लूं हुजनि, इहे कॾहिं बि तब्दील कोन थींदा। असां पाण हुननि खां सवाल कयूं ई कोन था। हू जॾहिं हिते अचनि था असां पाण हुननि खे हथ ॿधी हुते वेही था रहूं हेठि, असां हुननि जी ख़िदमत एतिरी था कयूं, हू असांखे बसि पंहिंजो ग़ुलाम था सम्झनि। ग़ुलामनि खां वधीक हू असांखे कुझु सम्झनि ई कोन था। बसि असां हुननि जे लाइ ईअं अहिड़ी हिकिड़ी मशीन आहियूं जेके हुननि खे वोट ॾियूं, वोटनि जे लाइ इक़्तिदार में मथे अचनि, हू पंहिंजूं अयाशियूं कनि, पंहिंजा ॿार बच्चा ॿाहिरि मुल्कनि में पढ़ाइनि। असांजो हिते उहो ई हाल आहे। बसि ॻोठ जो जहान इंतिहाई ॾुखियो पियो हले, छो त हिते तव्हां गटरनि जी हालात ॾिठा हूंदा ऐं पासे में बीठा आहियो, एॾी त धप हूंदी आहे हिते। तव्हां यकीन कंदा हींअर ईद हुई, ही तक़रीबन सॼो गटर उथलजी आयो, ॿार बच्चा हुयूं, को मटे कोन पियो सघियो। ऐं हितां वॾा जेके असांजा निमाज़ ते वेंदा आहिनि उहे हितां मटियो कोन पिया सघिया, एॾी धप हुई। पोइ निमाज़ घरनि में ई माण्हुनि पढ़ी आहे। पीअण जो इंतिहाई गदलो ऐं ज़हरीलो पाणी आहे। असांजे ॻोठ में ई वाटर प्लांट लॻो आहे जेको नौकरी बि उन्हनि चङनि मुड़ुसनि खे जे उन्हनि जे पुटनि खे मिली आहे ऐं हू बंदि करे हलिया था वञनि साईं बनी ते। सो बसि ॻोठ वारा ज़हरीलो पाणी पीअण ते पोइ मजबूर हूंदा आहिनि। बीमारियूं इलाही आहिनि न, पेट जूं बीमारियूं ॿारनि में अची वियूं आहिनि ऐं पाणी ख़राबु आहे, असांजूं नज़रूं बि घटिजी वियूं आहिनि। हिन उमिरि में नज़र पाणी जे करे त घटि थी वई आहे, जाम आहे बिल्कुलु। न न हिते को हुकूमत जी को न नुमाइंदो न डॉक्टर जी का अहिड़ी टीम कुझु बि कोन आई। तालीम जी छा सूरत हाल आहे तव्हां वटि? तालीम जी साईं माना ज़ीरो। स्कूल त तव्हां वटि इलाही आहिनि। स्कूल आहिनि पर स्कूलनि में गॾह बि ॿधा पिया आहिनि, गॾह बि ॿधा पिया आहिनि ऐं जुआरियुनि जो अॾो थी वियो आहे। ऐं स्कूलनि में बि जेके छित जा चापड़ आहिनि उहे किरिया पिया आहिनि। जेके असांजूं नंढियूं नियाणियूं पढ़णु वेंदियूं आहिनि उन्हनि जे वेहण जे लाइ का माना बेंच वग़ैरह कुझु कोन्हे, उहे तॾा विछाए उते था वेहनि। ख़बर ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि? ॻोठ जा हड़प करण वारा वॾेरा आहिनि। को बि ॻोठ जो माना सोचे कोन थो, बाक़ी माल अचे थो खाइण लाइ, माना ईअं त मेड़ीन जहिड़ो करो। पर हाणे हिननि खे छा चइजे, ग़रीबनि जे लाइ कुझु बि कोन हिननि कयो आहे। लुटेरा आहिनि, माल लुटण वारा आहिनि, खाइण वारा आहिनि, को बि सरबराही में सही कमु कोन थो करे। असांजे ॻोठ में को निज़ाम कोन्हे, नालियूं आहिनि गंद पिया हलनि, उन्हनि जा पंगी पघार खाइनि पिया। असांजा वॾेरा कुझु बि कोन था। तालीम जी भला तालीम त ख़ैर आहे, हाणे अबे चयो अधे चयो मिड़ई ख़ैर आहे। पढ़नि ॿिया छोकिरा ॿाटे ईंदा बसि स्कूल ते हाज़िरी ॾेई सभु को पंहिंजे घर बनियनि में जॻहनि जा कम पिया कराइनि, हीअ पिया कराइनि, हू पिया कराइनि। अस्पताल जी भला छा? अस्पताल में मरी वञूं गोरी कोन मिलंदी, आहे कोन हिते। अस्पताल में उतो लॻो पियो आहे माल जो वाड़ो वाटर जे परे पासे। बाक़ी स्कूल आहिनि, कंहिंजी दरी कोन्हे, कंहिंजो पखो कोन्हे, कंहिंजी बेंच कोन्हे। अब हाणे हलो ठीकु आहे, उस्ताद वञे थो मथे में सूर आहे घर सुम्हणु। ए साईं वॾेरे खे हिनखे चयो चए त हाणे वॾेरा छा करियूं बाबा, मथां जो आदर ई अहिड़ो आहे, छा कंदा असांखे? माना को निज़ाम सही कोन्हे। बाबा असांखे जे गवर्नमेंट बि कुझु कोन कंदी, प्रेस क्लब ते वेंदो असांजे लाइ छा कंदा? पाणी असांजे ॻोठ जो बंदि लॻो पियो, असां मजबूर असांजे घर में खारो पाणी नलको पियो ॾे। पाणी आहे ई कोन, पीअण जे लाइ वञूं था वाटर सप्लाई खोलियो, चए बाबा ही बंदि थी पई आहे। चङे मुड़ुस जा पुट लॻल आहिनि, पाणी पीअण लाइ असांजे लाइ कोन्हे। स्कूल में वञूं था मास्तर कोन आहिनि, केॾांहुं वञूं? दाह करियूं था, मारीनि था, चवंदा केॾांहुं वेंदो अवां?
प्लेटनि पंहिंजनि घरनि में पियो हलनि पंखा इहो असांखे पाणी नसीब कोन थो थिए वोटनि जे महिल घरनि जे अॻियां था अचनि बाबा असांखे वोट ॾियो असां हेल्प कंदासीं अवांजी हीअ कंदासीं हू कंदासीं असांजे लाइ को माना सुख कोन्हे गटर नाला पाण पिया ॾिसो हिन जी पोजीशन छा आहे बीमारी आहे कारी साई जा हिते एतिरा मरीज़ आहिनि अंदाज़ खां ॿाहिरि हू केॾांहुं वञनि इस्पतालनि में वञनि था देखभाल आहे ई कोन ऐं इस्पताल हिकिड़ी जेका आहे असांजे ॻोठ में उहा बि भॻी टुटी पई आहे को एक्शन नथो खणे गनी जे कोर्ट ते वञूं था हू चए थो दवा आहे कोन असां वटि बाबा टंडोले यार वञ ही शीशी खयो वञ बाबा बुखार मूंखे चेक त कर चए बाबा को आहे कोन गुलाम सन जे ॻोठ आई बाबा गुलाम सन जे ॻोठ कुझु ई कोन्हे टंडोले यार में वञी दवा वठि असां केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू किथे वञूं इस्पताल जेका पासे में उहा हले ई कोन पई असां मजबूरी ख़ातिर पोइ हिते पिया आहियूं कहिड़ा मसला आहिनि ॻोठ में सही मसला इहे आहिनि हीअ जेको गटर आहे हीअ तव्हां ॾिसो उथले पियो को निमाज़ी नथो मटी सघे पीअण जो पाणी कोन्हे होॾां इस्पताल जी हालति ॾिसो स्कूल ॾिसो का सहूलियत हिते कोन्हे जेको सो ॾाढा असीं तंग आहियूं पाणी जी छा सूरत आहे पाणी कोन्हे साईं पीअण जो कोन्हे जेको आहे उहो बंदि पियो आहे आरो प्लांट त लॻल उहो बंदि आहे पघार उन्हनि खे मिले पियो उन्हनि जा माण्हू बीठल आहिनि उहो बंदि आहे बाक़ी असां वटि कोन्हे को पाणी पीअण जो इस्पताल जी छा सूरत आहे इस्पताल में साईं गॾ ॿधा पिया आहिनि इस्पताल में गॾ ॿधा पिया आहिनि लोढ़ा आया पिया आहिनि उहो सॼी बंदि आहे हा पहिरीं उन्हनि जूं उताकूं हुयूं हाणे गॾ ॿधा पिया आहिनि स्कूलनि जी भला स्कूलनि जा हालत ॾिसो चापोड़ा पिया ठहनि मास्तर अचनि कोन था पघार खणनि पिया मथे ॾियनि था रुशवा पघार खणनि पिया बसि स्कूल बंदि पिया आहिनि पोइ ही तव्हांजी वॾी आबादी वारो ॻोठ आहे पोइ जिते हज़ारे ॿार का सहूलियत साईं कोन्हे हिते बसि इहो रुॻो ठलो ईअं हले पियो अमजद कहिड़ा हाल आहिनि बाबा बा ख़ैरु लॻो पियो आहे ॾे ख़बर चार ॻोठ जा कहिड़ा मसला आहिनि बाबा ॻोठ जा जाम मसला आहिनि कुझु ॿुधाए असांखे बाबा हिते बेरोज़गारी जाम आहे ठीकु आहे असीं बर्फ़ विकिणूं पिया को असांजे ॻोठ में सहूलियत कोन आहे नाला ही हू सभु माना बिगड़िया पिया आहिनि न को असांजे स्कूल में तालीम आहे न को असांजे स्कूल में को मास्तर सुठा को पढ़ाइनि था ॿारनि खे का शइ कोन आहे असांजे ॻोठ में असां इहो बर्फ़ जो कारोबार करे असीं पंहिंजा बचा था पारूं इस्पताल तव्हां वटि आहे न इस्पताल कोन आहे इस्पताल में ॿुधो त आहे इस्पताल आहे इस्पताल में डॉक्टर कोन आहिनि हींअर उहो कोली भील वेठा आहिनि जी अच्छा ऐं पंहिंजो स्कूल तव्हां वटि आहिनि स्कूल आहिनि बेशक मास्तर अचनि था मास्तर अचनि था उहे चवनि था त शागिर्दनि खे तव्हां वेहो त असीं ॿनी ॿार मां थी पोइ था अचूं तालीम हिते असांजे ॻोठ में कोन आहे तालीम तबाह लॻी पई जी हिते वॾो माना तव्हांजो ॻोठ आहे सॼे ज़िले में वॾे में वॾो ॻोठ आहे सही इहा सूरत हाल छो आहे बसि इहो हाणे छा हिन जो सबबु आहे वोट ॾेई असीं उन्हनि खे चाहियूं था असांजी जान परता हू करनि ई कोन था असांजे ॻोठ जो पहिरियों मसइलो त इहो आहे को हिते सफ़ाई जो इंतज़ाम कोन्हे ॿियो मसइलो इहो आहे हिते असां वटि 3 स्कूल आहिनि मिडल स्कूल आहे प्राइमरी स्कूल आहे गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे उन्हनि में का बि अहिड़ी ख़ासि सहूलियत मौजूदु कोन्हे मिडल स्कूल अञा बि कुझु सही आहे पर हुते अहिड़ी ख़ासि तालीम असां वटि कोन्हे असां वटि अहिड़ा शायदि टीचर कोन आहिनि जंहिंजे करे ॿार हुते असां वटि नथा वञनि शहर में वञनि था पढ़णु ॿिया मसइला इहे आहिनि असांजो प्लांट लॻल आहे हिते उहो प्लांट बि ईअं तबाह थियो पियो आहे इलाही मसइला आहिनि न हिते को सफ़ाई जो मसइलो आहे हिते अचे थो सफ़ाई वारो अमलो अचे थो पर तक़रीबन 1.5 महीने खां पोइ अचे थो ऐं असां वटि न अहिड़ो को नालियुनि जो इंतज़ाम आहे भले तव्हां वीडियो ठाहे वठो ऐं असांजे पाड़े में त 15-20 साल थी विया आहिनि हुते रिहाइश हले पई उनखां बि मथे एतिरी त मुंहिंजी जमा रहे तॾहिं ॿुधायो उनखां बि मथे असांजे ॻोठ में को बि गटर निकाल हुते कोन्हे ठहियलु असां वटि घरनि वटि खॾा लॻल आहिनि हिते इलाही मसइला आहिनि इलाही हिते हर साल मतिलबु हर इलेक्शन में साईं ज़िया बादशाह खटे थो वञे अब्दुल सत्तार बचाणी साहिबु खटे थो वञे को असांखे मतिलबु को रिलीफ कोन ॾिनो अथनि कुझु बि कोन ॾिनो अथनि हिन साल अलीपाल साहिबु हितां पोलिंग खटे वियो त बि जेको पोलिंग ते आयो वरी आयो ई कोन्हे ख़बर ई कोन्हे अलीपाल साहिबु आहे बि सही या कोन आहे हर शइ में परेशान आहियूं का बि हींअर इमदाद ग़रीब वीचारो जेको मज़ूरी करण वारो माण्हू आहे उहो त हाणे वेठो आहे हाणे खाए छा अबा तव्हां कार्ड ॾियो कापियूं ॾियो तव्हांखे सामान मिले कार्ड कापियूं ॾिनोसीं खणी वञी घर बि पंहिंजे मुंहुं ॾेई छॾियऊं असांखे का शइ कोन मिली आहे ग़रीब तबिको आहे उन्हनि खां पुछी ॾिसींसि ॿिया कई मसइला आहिनि को अहिड़ो अॻवान माण्हू कोन्हे पाणी जो मसइलो कोन्हे को पाणी जेको टाकी आहे इहा बीठी आहे हिते ई पघार खणनि पिया ऐं हुनखे तालो लॻो पियो आहे बसि कॾहिं कॾहिं खोलियनि था मतिलबु महीने में हिकिड़ो 2 ॾींहं खोलीनि था पोइ वरी बंदि लॻी पई आहे
शहर जो पानी ख़राबु आहे, ॻोठ जो नलका जेके आहिनि ही पाणी बिल्कुलु ख़राबु आहे। सो अलाए 1200-1800 ते इहो नलको बीठो आहे। पोइ इहो टाकी लॻी, असां चयो हाणे ठीकु आहे, शुक्र आहे हाणे टाकी लॻी वई आहे त पाणी थोरो सही थींदो, पर उहो बि तालो लॻो पियो आहे हुनखे। बाबा मसला ये आहिनि, असां त ख़ैर आऊं त भला कुझु न कुझु अलाह ताला ॾिनो आहे, सो त खायूं पीऊं पिया सही नमूने सां। बाक़ी जेके आहिनि मसला ग़रीबनि खे हुतां माल इमदाद का मिले, नलका मिलनि या का ॿी इमदाद मिले थी, ग़रीब कंहिंखे कोन मिलियो, न को दाणो ई कोन मिलियो, न को कंहिंखे अटो मिलियो, न दाल मिली, न को काई शइ कोन मिली। जंहिंखे अचे थो वॻो ॾेठ ॾियो वेठो आहे या ॿाहिरो माल खायो विकियो वेठो आहे, सम्झे। ॿियो त ही नाला आहिनि, असां वटि नाला आहिनि ई कोन। पाणी हाणे गटर जो पाणी केॾांहुं वञे, उहो नालनि जो मसइलो आहे। ॿियो ही रोड पका पहिरीं ॿधल आहिनि, उन्हनि जे मथां मिटी ते मिटी। हाणे हिकिड़ो त सरमाएदार आहे, उहो त मथे माना घर विझाए थो सघे, मिटी विझाए थो, ग़रीब मिसकीन उहो वीचारो केॾांहुं वञे। इहे बि असांजा मसइला आहिनि। ॿियो ही सफ़ाई वारा आहिनि ई कोन, सफ़ाई वारा अचनि था मनपसंदि मान घटियूं मेड़ियो, इहो हलिया था वञनि, बाक़ी असीं ग़रीब मिसकीन आहियूं, चऊं था पोइ बि हा कयो वञनि, माना उहा सफ़ाई कोन थी थिए असांजी। असांजो मसइला इहे मसइला आहिनि। असांजो मसइलो को हल कोन थो थिए। कंहिंखां बि जेके आहिनि मेंबर असांजा या हुआ से बि माल जेके मिले थो मथां सभु खायो। नाज़रीन, ग़ुलाम हुसैन लुंड जी बस्ती यूनियन काउंसिल शेख मूसा तहलके ऐं ज़िले टंडे अलायार में अचे थी। टंडे अलायार खां उतर तरफ़ 7 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कबो त अची ग़ुलाम हुसैन लुंड में पहुचबो। हिन बस्तीअ में सिर्फ़ु लुंड बिरादरी जा माण्हू रहनि था। 3000 खां मथे घर हिन बस्तीअ में मौजूदु आहिनि, जॾहिं त आबादी बि 15 खां 20 हज़ार जे विच में ॿुधाई वञे थी। नाज़रीन, नियाणियुनि जे स्कूल में फर्नीचर नाहे ऐं उनजी ज़बून हाली आहे। डिस्पेंसरी में कुली बिरादरी जा माण्हू वेठा आहिनि ऐं हिननि जो जेको आरो प्लांट आहे उहो अक्सर बंदि रहे थो। हितां जे बस्ती जे माण्हुनि इहा शिकायत कई आहे त उहो हितां जे ज़मींदारनि जो ठहिरायल आहे, तंहिं करे उहे पंहिंजी मर्ज़ी सां उनखे खोलींदा आहिनि जॾहिं उन्हनि जो मूड थींदो आहे। घटियूं कुझु पकियूं आहिनि, कुझु कचियूं आहिनि, पर हिन जे ड्रेनेज जो निज़ाम इंतिहाई तबाह थियलु आहे। मिडिल स्कूल में उस्ताद नथा अचनि ऐं उते का बि पढ़ाई कोन्हे। हालांकि हिन एॾी सारी बस्ती में हाई स्कूल हुजणु खपे, पर हिते हाई स्कूल कोन्हे को। नाज़रीन, हिन बस्तीअ में माण्हू मज़दूरी, हारपे ऐं चौपाए माल ते गुज़र सफ़र कनि था, जीअं त हिते गंदगी तमामु घणी आहे। उनजे करे कारी साई, मलेरिया ऐं चमड़ी जूं बीमारियूं हिते आम आहिनि। नाज़रीन, ग़ुलाम हुसैन लुंड जी बस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अवां ते पहुतियूं। सिंध जे वस्तियुनि जो वॾो अलमियो इहो आहे त उहे भोतार की जहान जे वर चढ़ियल आहिनि ऐं आरो प्लांट जे हवाले सां हितां जे बस्ती जे माण्हुनि ॿुधायो आहे त उहे कंहिं भोतार जी ज़मीन में लॻल आहिनि ऐं उन जो ई को औलाद आहे जेको उते सर्विस बि करे थो, पघार बि खणे थो। माण्हू ज़हरीलो पाणी पी रहिया आहिनि, कारी साई जे वर चढ़ी रहिया आहिनि, पर भोतार साहिबान जो जॾहिं मूड थींदो आहे तॾहिं आरो प्लांट खुलंदो आहे, न त ॿी सूरत में माण्हू ज़हरीलो पाणी पीअण जे लाइ मजबूर हूंदा आहिनि। नाज़रीन, हिन बस्तीअ जा मंज़र ॾिठा त गटर जूं नालियूं उथलियल हुयूं ऐं हितां जा स्कूल टुटियल आहिनि। इस्पताल में कूली बिरादरी जा माण्हू वेठा आहिनि ऐं इहे जेके अवामी टैक्स मां लखे रुपया, करोड़े रुपया ख़र्च थिया सरकारी इदारनि जे लाइ, उहे कंहिं बि कम जा न रहिया आहिनि। ऐं ग़ुलाम हुसैन लुंड जी बस्तीअ मां अव्हां खां मोकिलियां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।